खान तव्हां थोरो पासे थियो जेकॾहिं निशानो थिड़े त बाबा साईं इहो असुल आदम खान जो थी उन मूंखे चयो त कूड़ ॻाल्हाइजांइ खान सां त दया तुंहिंजे लाइ ॼाण छायो पर असुल में ईअं न थी बाबा साईं असुल में ईअं न आहे आदम खान दया खान ॿिन्ही जो कमु थी जेको मां ॾिठो ऐं ॿुधो वधीक त रब थो ॼाणे रहम कर बाबा साईं रहम जेकॾहिं पहिरियां ॿुधाई त एतिरो ज़लील ऐं ख़्वार न थी अमीर अर्जुन खे छोड़ीस मैदान निकितो ई सिधो हलियो वञ हामिदा साईं चइबो त आदम खान सां गॾु मुंहिंजो यार दरिया में गद्दार निकितो गद्दार शायदि उन्हनि खे इहा ख़बर न आहे त खान पंहिंजे दुश्मननि खे कुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु भज मालू भज गाल जाते को चढ़ गयो थाते टिड़ियूं वाह का सिर खे लगे से मार पवई गुंदड़ा इसा त गुंदड़ा तू केतरो तो भजे ओ ताकत अमा वडी ओ ताकत हल त हलूस हलू ओ ताकत कुटका दे आऊं थी थुले कू अमा वडी इयो असल के टाणी कोन दसी वडा साड़ो लई साड़ो ला साड़ो लो आ त वेंदो काडे खावा सा तो खाउसे अमा वडी धर न दे ते कु मैं सवेल दाकना पा त हल तलू ओ ताकत हल उते ही मोचे हणूस अरे खैरा जे सिर दे खैर होजे तू त बकवास बंद कर मथे में सूर न विझो मां गई परेशान लगी पई है मथा है चिचड़ा वांगुर चिंबड़ियो पियो वाहे लगाई सिर के पोड़ी मैं तेदे पारू पर न बा आजकल के न चंगाई करी जई कोन जे बणे ते वनी कर में डाके वनी तो जे चंगाई खो मा ये चंगी है कहरा जैसा देखा होजे आल्टर पर मुझे अखनाडो त कया ने गुंदड़े खो पहरियो तोखे पूरो मेरे को खबर है मेरी तो असली भी कान ठासी अरे जडे खबर भी अथई त तुजी असली कोन ठांदी त पो बुडी छो न थो वनी मरे तू नहीं बड मरदी आई बड मरे न ते को खपे वला अखन दी मेकू पई आई मतबरी थी गई आई तो ये कोन सुधरंदे जैसी तई तो के बट चंपान उठ जा अजरे ढोलू भज पोड़ी बताल थी गई आई तो पानो बिल्ला वाह लगई सिर के बशा तवा त चंदा हो अलन चमड़ो उबतो टंगे पियो तो तभी सच्ची को न कंदो पर ही कम तो उबतो करे आयो तो बाबा साईं समूरो कूड़ हणा त पो पकड़जी पवा पो लखियो किथे सिटियूं बंदूकूं कोने खान बंदूकूं जेकॾहिं अधु कूड़ न हणे हा ऐं समूरी हक़ीक़त मूंखे सही सही ॿुधायां त वरी बि मां तोखे बंदूक हणा हा पर पोइ बि कम रुपए में 8 त करे आई न बाबा साईं कम रुपए जो रुपयो कया पर बंदूक निराल मथा हुई बशा कुछ भी होजे पर दरिया खां पो खान असां ने रुको कंदो पंज तैयारी करे छॾियो ऐं मजूअ खे बि ॻोल्हे हथ कयो त इन चमड़े खे बि खाने जे मुंहुं ॾियूं बशा तव्हां त चओ पिया त मजूअ खे पुलिस जे मुंहं में ॾींदासीं ऐं डीएसपी को हमदर्दी वठंदासीं हिन वक़्तु मजूअ खे खाने जे मुंहं में ॾियणो आहे जेकॾहिं न खान मरी पियो त बि असांजो भलो जे न मजू मरी पियो त विझी टंग में टोड़ो उछलींदासीं त पुलिस जे अॻियां ऐं डीएसपी जूं हमदर्दियूं बि मिली पवंदियूं बेशक बाबा साईं बेशक इन खे चवंदा आहिनि हिक धक सां ॿ शिकार ए ॻारी बंदि कर ऐं कन खोले ॿुध 2 ॾींहंनि जे अंदर मजूअ खे ॻोल्हे हथ कयो बाबा साईं हिन जुए जो मां वाक़ुफ़ न आहियां इहो कमु हकीम मथां रखो मौत जे मुंहं में मूंखे मोकिलींदव ऐं बाक़ी छा तूं हिते वेही मुफ़्त जूं मानियूं खाईंदे मां चवां थो सुभाणे जो सुभाणे हितां निकिरी वञ ऐं मजूअ खे हथ करे पोइ मोटिजांइ सोनी तू वन
चवे सोनी के मथे में सूर आ कुछ कोन थी तो तू अल्लाह साईं ते भरोसो कर तू वन सोनी सोनी न सोनी मां अकेली न वेंदस तू भी मुसा गड हल अरे बाबा कुछ कोन तो थे तू वन तसली न मां अकेली न वेंदस अच तू भी मुसा गड हल सोनी तू वरी हल बात तोखे बंदूक कोन थोड़ा सोनी ते भी हल सोनी तू बाहर यो मां ते हवेली खां बाहर न निकरंदस भले कुछ भी थी पवे मां कॾहिं भी न निकरंदस ये गलती खुदा जी नाले खुदा जे वास्ते ये गलती माफ कर बस होने बस ये रोन बंद कर छड़े रोना के बंद कर रोन हां मारिंदो अरे बस कर ये नखरा न रो बस्ती करे या कहे पूरो ना मां मारती कया मां तो के हिते इन करे घुरायो आहे त अॼु खां पोइ आईंदा अहिड़े क़िस्म जो को बि कदम खणी त मूंखां इजाज़त वठणु लाज़मी आहे ईअं रोल औरतुनि वांगुरु ॻोठ जे घेटनि में रुलंदी वतंदीअ त माण्हू मुंहिंजी इज़त खे उछलाईंदा हीअ ग़लती आख़िरी दफ़ो माफ़ अथई जहिड़ी ग़लती वरी कई अथई त कॾहिं बि माफ़ी न मिलंदई छोरी बे ख़बर दिमाग़ में हवा निकरी वे रे सियाणी इहो सॼो कमाल तस्वीर जो अथई तूं तस्वीर पढ़ंदी वञ पढ़ंदी बाबा साईं इंसान ग़लती जो घर आहे मां मञा थो मूंखां ॼाणे या अनजाणे में ग़लतियूं ज़रूर थी वेंदियूं जे उनजो रंज तव्हांजे दिलि में आहे ख़ुदा रा मूंखे माफ़ करे छॾियो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बाबा साईं जेकॾहिं मूंखां का ग़लती थी आहे त लठ खणी मुंहिंजो संद कुटियो ईअं मूंखां दिलि में रंजिश न रखो बाबा साईं हा बाबा साईं ही वठो लठ तव्हां पंहिंजी कावड़ बि घटि कयोसि ऐं मुंहिंजा हथ साफ़ करण बि ॾियो ॿुधो था न बाबा साईं तव्हां चवंदा आहियो त मां मोर खे अजायो मारींदो आहियां बग़ैर सबब जे जॾहिं ईअं ॻाल्हाईंदो आहे न बाबा साईं पादर त खाईंदो न मूं छा चयो बाबा साईं खे त लठ खणी तुंहिंजी खलल आहे ॻाल्हाए वठ जेतिरो वणे ॻाल्हाए वठ हिकु दफ़ो सिर्फ़ मूसा ख़ान खे ॿाहिरि निकिरण ॾे मां तुंहिंजी कीअं थो खल लाहियां हा खल लाहियां हाणे वे सालू वे बाबा साईं हाणे माफ़ी मिले त पोइ वेहां बि सही वे हाणे वे मूं कावड़ छॾी वे भला साल तुंहिंजा भाग ॾिसो बाबा साईं ॾिसो केॾो निर्जो माण्हू आहे निर्जो सालू जो ॾोह नाहे मोर दिमाग़ हाणे तुंहिंजो बि ख़राब थी वियो बाबा साईं मां सिर्फ़ तव्हांजे सिर ॾे ॾिठो आहे न त सालू खटर गॾा खे बि सुधारे छॾींदो आहे हिक ई मार में ईअं सिधो थी वेंदो बाबा साईं कॾहिं बि ॿिनि वॾनि जे विच में टपो ॾेई कॾहिं न ॻाल्हाए
अड़े तो चयो आहे न सालू जाने त मां ॼाणा तुंहिंजो को वास्तो कोन्हे। हाँ सालू आइंदा ही बकवास करे तो ये कनन मां तुहा कढी छॾ। खाना कावड़ छॾ दे। हकीकत छा आहे तोखे मां थो ॿुधायां। हकीकत कहिड़ी हकीकत दरिया कहिड़ी? तो चयो त आदम खान जहिड़ो फलो माण्हू हिन दुनिया में ई कोन्हे। आदम खान ई मूंखे माराइण जे लाइ तोखे इस्तेमाल करे। पोइ मां छा सम्झा त मूंखे धोखो आदम खान ॾिनो या तूं? पुलिस इत्तफ़ाक़ सां अची वई। इत्तफ़ाक़ तव्हां त पहिरियां इहा ई कोशिश कई त मानी खावां जीअं हुन में नशो ॾेई मूंखे तव्हां उते ई ख़तमु कयो। यकीन कर खान, यकीन कर, इन में मुंहिंजो को बि हथु नाहे। होॾां चई थो त इत्तफ़ाक़ थी वियो ऐं आदम खान मथां कख बि रखी थो। ऐं वरी हेॾां थो चई त मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। दरिया तूं पंहिंजी ॻाल्हियुनि में पाण बि फिली पियो। छा खान तोखे मूं मथां ऐं मुंहिंजी ज़बान मथां को बि इतबार कोन्हे? मूंखे तो मथां पूरो पूरो एतमाद ऐं यकीन आहे, पर दरिया मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए त तो मुंहिंजे सिर जो सौदो घणे में तय कयो। खान तो मुंहिंजे मथां शक करे असांजी दोस्तीअ खे गाह ॾिनी आहे। छा सम्झां दरिया, छा सम्झां? तूं त चई थो त दोस्ती मथां शक पियो करे। बाह में गोली भी लगी। ही तो मालिक मेहरबान हो जो बची वैसे। पर आदम खान तू पंहिंजे हिसाब सां मूंखे माराए चुका आहियो। हाणे मूंखे आदम खान खां हिसाब वठी थो नी या तव्हां ॿिन्ही खां हिसाब किताब मां पाण छिके वठां? खान मां ॾोही न आहियां। जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजे मथां शक आहे त हलाए गोली, तोखे मुंहिंजो खून माफ़ आहे। तोखां पहिरियां मूंखे आदम खान खां हिसाब घुरिजे। ऐं हा दरिया, जंहिं ॾींहुं बि आदम खान खां हिसाब सिधो करे आयुसि, उन ॾींहुं अचे तुंहिंजे सीने में गोली मां ठोकींदुसि। इहो ज़हन में रखजांइ त को दोस्तीअ नाते तोखे माफ़ी मिलंदी। खाना खाना खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत। मूंसां गॾिजी हलो त हली मञण फ़कीर खां को तावीज़ को पाणी वठी अचूं। ॾिसे थी पई न अलाए छा थी वियो। मौत मुंहिंजे नियाणियुनि जे मथां लामारा लामारा। हाणे मां छा कयां? हिक तरफ़ मजू आहे, मार पैसे खुदा जी बंदूकां उभियूं कयूं थो वठी, त ॿिए तरफ़ वरी इहो दिलावरो पिटियलो। अलाए छा थी वियो अथसि, ख़बर ई नथी पए पई। इन करे हलो त कंहिं अलाह जे प्यारे खां को तावीज़ सॻो वठी अचूं त का सड़ाई थिए, को मुंहिंजे नियाणियुनि त मुसीबत लहे। मुंहिंजी अदी मां त तोसां हलण लाइ तयारु आहियां, पर जेको मजू आहे न उहो बंदूक खयो तोखे गोलींदो थो वते। ऐं किथे इहे न थिए जो मन्नण फ़कीर ॾे हलूं उते पाण खे अची मजू पहुचे, पोइ दुआऊं त वठण उते रहियूं, मजू जी बंदूक न खुली पवई उते। हा पोइ मां त छा, केर बि वेझो कोन ईंदई रे बंदूकुनि जे साम्हूं, केर बि बचाए कोन सघंदई। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत। अञा मुल्क हले थो पियो। हा इन्हे मजूअ जे ख़ौफ़ खां के बाज़ारियूं बंदि कोन थी वेंदियूं। इहे बाज़ारूं बंदि थियनि या न थियनि, इहो जेको मजू आहे न तुंहिंजे ऐं मुंहिंजे पुॼण लाइक़ु आहे। तुंहिंजो साहो न वञे जन्नत। जेकॾहिं इहो मजू मिली वियो न त उन जे पुॼण लाइक़ु मां आहियां। रुगो तूं गॾिजी हल, बाक़ी जे माई तोखे न आहे गॾिजी हलणो त पोइ इहे नमूने बाज़ियूं न कर। ऐं आऊं त तोसां हलण लाइ तयारु आहियां, पर जे रस्ते में इहो मजू मिली वियो न ऐं तोखे बंदूक खणी उते जो उते मारे छॾिसि न, पोइ तो वारी छोरियूं आहिनि न उहे मूंखे कोन छॾींदियूं। चवंदियूं यानी भागी जन्नत वठी वियसि, इहा असांजी माउ खे माराए आई आहे। अॼु केरु मुंहुं ॾींदो इन्हनि ॾाइणनि सां? भाई हाणे तोखे हलणो न आहे
तंहिंजे करे पई थी हे ताल पखाल करें। बाक़ी जे हलणो हुजई त को नथी मजूअ खां तूं भी डिॼे। हा जे न त सुबुह सां पाण ई मां इने चोरे ढोलूअ खे साड़ करे वेंदसि। पाण ई वञी मञण फ़कीर वटि ॻोल्हे लहंदीसांसि, मूंखे बि ॾिठल आहे। हा बाक़ी जे न इहो कूंद मजू मूंखे मिली वियो रस्ते में त उनखे मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदसि। हा हाणे मर्ज़ी जी मालिकियाणी आहीं, पर आऊं तोखे हिकिड़ी सुठी सलाह ॾींदी सही। त ॿ टे ॾींहं घर में माठ करे वेही रहो। छो अची पंहिंजे सिर जे पोयां पई आहीं? अड़े वाह बड़ी वाह, मुंहिंजे नियाणियुनि जे मथां मुसीबत हुजे मां घर वेही निंड्रा कयां, भाई इहो मूंखां कोन पुॼंदो। बे पितीर न तूं आ सॼी आ कहे दुफ थी वई, मुड़ुस जीअरो जागंदो अलाए काथों जो काथे वञी निकिती, गणती कान्हे, ॾींहों ॾींहुं वञे थी मवाड़ थींदी। ठहियो ठहियो, हाणे घणो न ॻाल्हाए, मूंखे लाचार कोन पियो आहे जो इन मन्नण फ़कीर वटि गॾिजी हलई। न हल त न हल, वञी धूड़ पाए, तोखां सां बि जहान हले थो पियो। हा वॾी हिन जी कान रिहाणिया, अड़ी जंहिंजो रब तंहिंजो सभु, हरू भरू अचे खणी टाए कई थई त तोखां सवा मां नथी हली सघां। त पाण वेंदसि। हा वेंदसि वञ मिंट न कंदी कर। हा मिंटूं थी कयां हिनखे। हा पाण कढ लॻी थी पवे पई। हा लाचार पियो थो। चङो ॾिसंदासीं लाचार। तव्हां जे निकिरी वञण खां पोइ साहब मूं ते सख़्तु नाराज़ आहे। त पोइ मां छा कयां? तव्हां मूं ते बि भलाई कयो, न त ॾींहं ॿिनि में लाइन हाज़िर हूंदुसि। जां त अहिड़ी जाइ ते मुंहिंजी बदिली कराए छॾींदो जिते खाइण लाइ मूंखे अन त छा पर पलाल बि न मिलंदो। तूं कुझु बि करे नथो सघे। जेकॾहिं उन राति तव्हां खान खे मार में न ॾिठो हो न त फायरिंग करे कम खे बिगाड़ियो न हा। वरी खान के बारे में मां तव्हांखे घुराए ॾियां हा, इन तव्हांजे ग़लति क़दम खणण जे करे असां बि मसइले में अची विया आहियूं। खान न त मजू ई सही। सूबेदार साहब, मजूअ जूं हमदर्दियूं हासिल करण जे लाइ तव्हां मजूअ जो हमरा मुंहिंजे हवाले कयो। साहब कोन मञीदो त पोइ मजू कोन मञीदो। जेकॾहिं तव्हां न मजूअ जे हमरा खे आज़ाद करे मुंहिंजे हवाले कयो त पोइ उन थोरे वदे मां मजूअ खां 2 कम वठी सघां थो। ॿ कम? मजूअ खे खान सां विलाए सघां थो। उन मां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? अञा हितां जो माहौल ख़राब थी वेंदो। माहौल हितां जो तॾहिं ख़राब थींदो न जॾहिं हितां जा मिसकिन माण्हू मरनि। जेकॾहिं मजू मो त तव्हांजो नालो थींदो ऐं तव्हां पंहिंजो मुक़ाबिलो ॾेखारिजो। पर जे न खान ऐं खान जा माण्हू मजूअ मारिया न त उन कारनामे जो सहरो बि अव्हां जे सिर जे मथां ईंदो। ठीकु आहे, डीएसपी साहब सां ॻाल्हाए ॾिसां। ॻाल्हाए न वाइद खान ॻाल्हाए न। डीएसपी साहब जे मग़ज़ में इहा ॻाल्हि विहारे, जेकॾहिं हिते अमन ॾिसणु चाहे थो त ज़ालिम खे ज़ालिम सां टकराए छॾे त हू पाण में विड़ी ऐं तबाह थी वेंदा। छा मजू इहो कमु कंदो? जेकॾहिं न मजू खान खे मारण में नाकाम वियो त मजूअ खे गोली निड़घुट में मां हणंदुसि ऐं लाश हुनजो तव्हांजे हवाले कंदुसि। त पोइ तव्हां उनजो सीनो गोलियुनि सां चिचरे बहादुरी जो मेडल हासिल कजो। उन खां पोइ मां तव्हांजे लाइ वधीक कुझु बि नथो करे सघां। पोइ ठीकु आहे, साहब खे राज़ी करे मजू जो माण्हू मां तव्हांजे हवाले करे वञा। रेसियाणी जेकॾहिं सही सही ॿुधाई त हिकिड़ी ॻाल्हि पुछां? ॻाल्हि कर रहमत, भला मां तोसां कूड़ ॻाल्हाईंदसि? कहिड़ी ख़बर रेसियाणी, तोखे मथां मुंहिंजे मथां अञा भरोसो ई न थियो हुजे। हिकिड़ी तूं ई त हिते आहे जंहिं ते मां भरोसो बि करे सघां थी ऐं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि तोखे ॿुधाए बि सघां थी। रेसियाणी जेको इहो घर में मुंहिंजो मतिलबु आहे त जेको विसिट पई करे ईंदो आहे, इन सां तुंहिंजो त को चकर न आहे न? तौबा कर माई, तौबा कर। छा तूं मूंखे ईअं सम्झो आहे छा? न न रेसियाणी, मुंहिंजो इहो मतिलबु कोन्हे को, तूं ग़लति थी सम्झे। बाक़ी तुंहिंजो कहिड़ो मक़सदु आहे? न न रेसियाणी, मूं चयो त मथां सोनी जो कंहिंसां चकर हुजे ऐं तो ॾिठो बि हुजे ऐं पोइ बि हुन ते पर्दो रखंदी हूंदी। मूंखे पूरी पूरी पका आहे त सोनी जो चकर आहे, पर मूं पंहिंजी अखियुनि सां कोन ॾिठो आहे। इहा मां ॻाल्हि दिलावर सां कीअं कयां? मां पाण बि इहो ई सम्झी वेठी आहियां। तॾहिं त मां तोखे चवां थी त कंहिं बि महल
तूं दिलावर सां इहा ॻाल्हि करे छॾ पोइ इहा मलामत जेका असांजे मथां आहे ऐं दिलावर जो शक मूं ते ऐं सोणीअ ते आहे उहो बि लही वेंदो। रेसियाणी मां बि रेस सां तॾहिं ॻाल्हि कंदसि जॾहिं मां सोनीअ खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसां। न ॾिठो थी त पोइ छा आहे, काई वॾी ॻाल्हि न आहे। तूं दिलावर खे ॿुधाए त मां पाण पंहिंजी अखियुनि सां सोनीअ खे कंहिं शख़्स सां ॾिठो आहे। ऐं जॾहिं दिलावर मूंखां उन मिरुअ जो नालो पुछंदो त पोइ मां कंहिंजो नालो खणां? मिड़ई कंहिं न कंहिं जो नालो खणी छॾिजे। ईअं त साईं दिलावर बि एतबार कोन कंदो। पोइ तूं चइजे त उहो मर्द मां न सुञातो ऐं हिन ॻोठ जो न हुयो। रहमत इहो त तूं मथे अहसान करे छॾ। मां सोचे वठां। सोचे वठ रहमत, तूं सोचे वठ। हदी वियो वीर केतिरो आखिर केतिरो खान जी गोली खां भॼंदो जेसिताईं हिनखे सीने वारी गोली न ठोकींदुसि न हिनखे छॾींदुसि कोन।